नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अवांखे कंहिं ब्रेकिंग ॾींदा हलूं त सिंध में मकानी इदारे जूं सभई गाॾियूं गाइब खाते जे अॻुवान नुमाइंदनि ख़िलाफ़ क्रैकडाउन शुरू करण जो फ़ैसिलो कयो आहे। सिंध लोकल गवर्नमेंट बोर्ड पारां गाॾियुनि जी वापसी जे लाइ डिवीज़न सतह ते 6 कमेटियूं क़ाइमु कयूं वयूं आहिनि। कराची मैनेजमेंट ज़रिए सरकारी गाॾियूं 7 ॾींहंनि अंदरि वापसि करायूं वञनि। कराची में कुझु ॾींहं पहिरीं थियल गाॾियुनि वारे एडमिनिस्ट्रेटर्स पाण वटि रखी छॾियूं। एडमिनिस्ट्रेटर्स खां बि गाॾियूं वापसि कयूं वञनि। नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अवांखे कंहिं ब्रेकिंग ॾींदा हलूं त सिंध में मकानी इदारे जूं सभई गाॾियूं गाइब खाते जे अॻुवान नुमाइंदनि ख़िलाफ़ क्रैकडाउन शुरू करण जो फ़ैसिलो कयो आहे। सिंध लोकल गवर्नमेंट बोर्ड पारां गाॾियुनि जी वापसी जे लाइ डिवीज़न सतह ते 6 कमेटियूं क़ाइमु कयूं वयूं आहिनि। कराची मैनेजमेंट ज़रिए सरकारी गाॾियूं 7 ॾींहंनि अंदरि वापसि करायूं वञनि। कराची में कुझु ॾींहं पहिरीं थियल गाॾियुनि वारे एडमिनिस्ट्रेटर्स पाण वटि रखी छॾियूं। एडमिनिस्ट्रेटर्स खां बि गाॾियूं वापसि कयूं वञनि।